ओम साईं राम। हिकु दफ़ो स्कूल में टीचर सुवाल पुछो त असांखे घणियूं किडनियूं आहिनि। राकेश हथ मथे कयईं, चई टीचर 4 किडनियूं आहिनि करे। सभु ज़ोर ज़ोर सां खिलण लॻा। हीउ चरियो चरियो आयो अथव, चरियो आयो अथव। टीचर चयईं हिन खे क्लास खां ॿाहिरि कढो, हिन खे एतिरो ख़बर कोन्हे की असांखे घणियूं किडनियूं आहिनि। राकेश चयो, टीचर 2 मिंट तरसो, तव्हांजो सुवालु छा आहे उहो थोरो चङी तरह गौर कयो। तव्हां सुवालु पुछो आहे असांखे घणियूं किडनियूं आहिनि। असां माना तव्हां ऐं मां, तव्हां ऐं मां माना तव्हांखे 2 मूंखे 2 मिली करे 4 थींदियूं आहिनि। तव्हां मूंखां न पुछो की तोखे घणियूं किडनियूं आहिनि, तो चयो असांखे घणियूं, तव्हां चयो असांखे घणियूं किडनियूं आहिनि। त सुवाल ते गौर कयो, पोइ जवाब ते पोइ ध्यानु ॾियो करे। तव्हांजो सुवालु छा आहे पहिरीं उहो पुछो करे। ही आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो टाइम अथव, चङी तरह पाढ़ींदा त नौकिरी टिकंदव, न त अॼु जो टाइम ॾाढो ख़राबु अथव। अलाए घणनि माण्हुनि जी न आर्टिफिशियल इंटेलिजेंस खे नौकिरी हली वेंदव। थोरो ध्यानु ॾियो। चओ ओम साईं राम, चओ ओम साईं राम।